नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त बिरासरी मां ख़बर ईंदा हलूं त ॻोठ निबोड़ो भट्टी वासी रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान नवाबशाह अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान जो मर्द कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो, जेके एम्बुलेंस ज़रिए मर्द बिरासरी खणी अची रहिया आहिनि। नौजवान जे फ़ौत थियण जी ख़बर पवण ते संदसि घर में कोहराम मची वियो। यादि रहे त फ़ौती नौजवान जो 5 कलाक अॻु मोरो बाईपास ते दादू रोड भरिसां हिना फ्लोर वटि तेज़ रफ़्तार रिक्शा ऐं मोटरसाइकिल जो आमू साम्हूं ज़ोरदार टक्कर लॻण सबबि हादसो पेश आयो हो। हादसे सबबि मोटरसाइकिल सवार 2 ॼणा मौलवी ख़ालिद उन्नड़ ऐं सरफराज भट्टी ज़ख़्मी थी पिया हुआ। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे पहिरियां मोरो अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे तबई इमदाद ॾियण बाद हालत नाज़ुक हुअण सबबि वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते इलाज दौरान नौजवान सरफराज भट्टी ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। अस्पताल में फ़ौती नौजवान जी सुञाणप बिरासरी भरिसां ॻोठ निबोड़ो भट्टी वासी तौर थी। उन सिलसिले में फ़ौती नौजवान जे माइट लतीफ़ भट्टी ॿुधायो त असांजो नौजवान मोरो भरिसां ताज रेस्टोरेंट ते हेड कुक तौर कम कंदो हो ऐं कंहिं कम सांगे मोरो वियो हो त हादसे सबबि ज़ख़्मी थियण बाद अस्पताल में इलाज दौरान फ़ौत थी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।